अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी मिठनि चिल्लड़नि जी रेसिपी। आज मैं मीठी रोटियां बना रही हूँ, आप मीठे चिल्ले भी कह सकते हैं। उसकी रेसिपी शेयर कर रही हूँ। तो उसके लिए सबसे पहले ये मैंने आटा लिया है 1.5 कप और चीनी है ये 1/4 कप। उसके साथ पानी ये गूंदने के लिए। ठीक है। ही अटो है 1.5 कप अटो खयो आहे मूं ऐं मुनो कप मूं खई आहे खंड। खंड तव्हां पंहिंजी मर्ज़ी के मुताबिक खणी सघो था। चीनी आप हस्बे जायका ले सकते हैं। किसी को कम मीठा पसंद है, किसी को ज़्यादा पसंद है, तो इस हिसाब से। और पानी है ये गूंदने के लिए। तो सबसे पहले हम आटा गूंदते हैं। चीनी इसमें डाल दी है, खंड विधी है हिन में असां इनके मिक्स कंदासीं। हाँ असां इनके पानी से ॻोहींदासीं। इसको गूंद लेते हैं पानी के साथ, लेकिन एकदम से बहुत सारा पानी नहीं डालना, थोड़ा थोड़ा डालना है और उसको मिक्स करना है। ठीक है। थोड़ा थोड़ा पानी विझंदा वेंदासीं ऐं हिनखे असां ॻोहींदा वेंदासीं। हिनखे बिल्कुलु नरम ठाहिणो आहे। चिल्लड़नि जो अटो हमेशह जेको आहे पतलो ठहंदो आहे। जब भी हम चिल्ले बनाते हैं, चावल के भी बनाते हैं, चावल के आटे के, तब भी इसका आटा जो है वो बिल्कुल नरम और पतला गूंदते हैं। हाणे ॾिसो हिनमें मूं पानी विधो आहे कुछ, लेकिन इसको ये है कि गूंदना ज़्यादा है। थोड़ा थोड़ा पानी डालते जाएं और बहुत सारा इसको गूंदते जाएं। ऐसा नहीं कि पानी डालना है और सिर्फ मिलाना है, बल्कि इसको अच्छी तरह गूंदना है। थोड़ा थोड़ा पानी विझंदा वेंदासीं ऐं हिनखे ॻोहींदा वेंदासीं। ॾिसो हिनजी ॻोहिण खां पोइ हीअ शिकिल थी आहे। गूंदने के बाद ये इतना गाढ़ा या इतना पतला होना चाहिए। अच्छी तरह से देख लें कि इसमें कोई गुठलियाँ नहीं बननी चाहिए। अगर गुठलियाँ हों तो हाथ से आप उनको मसल के ख़त्म करें। इनमें ॻोढ़ियूं न हुजनि कंहिं तरह जूं। अगर ॻोढ़ियूं हुजनि त तव्हां हीअं हथनि में खणी उन्हनि खे मेटे ख़त्म करे छॾियो। त हाणे हीअ अहिड़ो घाटो अटो आहे। तो जिस तरह हर आटे की रोटी बनाने से पहले गूंद कर उसको रखा जाता है, इसी तरह इस आटे को भी हम गूंद कर अभी 15 मिनट के लिए छोड़ देते हैं। अटो जॾहिं कंहिं बि मानी लाइ ॻोहिजे त हिकदमि मानी न पचाइजे, बल्कि उनखे 15-20 मिनट घटि में घटि रखणु घुरिजे। त असां हाणे हिनखे 15 मिनटनि जे लाइ हिन अटे खे छॾियूं था त हीअ थोरो सेट थी वञे। उनखां पोइ असां हिनजी मानी पचाइणु शुरू कंदासीं। अटे के 15 मिनट थी गए हैं। इसको रखे हुए 15 मिनट हो गए। इस तरह का कि कोई चीज़ असां सिंधी में कुपी चवंदा आहियूं, यह विझो या कप विझो, किसी कप के साथ आप इसको निकालेंगे। यहाँ पे ये मेरा छोटा सा तवा गर्म हो रहा है। नॉन स्टिक तवा है ये, लेकिन आप आम लोहे के तवे पे भी बना सकती हैं जो रेगुलर हमारे घरों में होता है। लेकिन ये ख्याल रखें कि उसके ऊपर कोई पुरानी पकी हुई रोटी के जो है ज़रात चिपके हुए ना हो, बिल्कुल साफ़ सुथरा होना चाहिए। ठीक है। तो तव्हां कंहिं पंहिंजे लोहे तए ते जेको आम असांजे घरनि में इस्तेमालु थींदो आहे उन ते पचाए था सघो, पर इहो ॾिसो त तओ बिल्कुलु साफ़ हुजे, उनजे मथां का बि पहिरीं पकल मानी जा ज़रा जेके आहिनि उहे न हुजणु खपनि। ऐं पचाइण लाइ असांखे तेल खपंदो। हिते मूं पंहिंजी पिंडी रखी आहे ऐं टर्नर कोई बिल्कुलु सन्हड़ो हुजे, थुल्हो न हुजे। टर्नर जो आप यूज़ करें वो बिल्कुल पतला होना चाहिए। तेल की हमें ज़रूरत पड़ेगी, तो इसको हम मीडियम आंच पे पकाएंगे, बहुत ज़्यादा तेज़ आंच पे नहीं पकाएंगे। तो हाणे सभिनी खां पहिरियों असां हिनखे थोरो हणूं था तेल, थोड़ा सा तेल लगा देते। हाणे असां हिन ते अटो विझंदासीं। बिस्मिल्लाह रहमान रहीम। जिस साइज़ के बनानी चाहें उस हिसाब से आप आटा डालें। ही मां नंढा नंढा थी ठाहियां, तंहिंजे करे मां बिल्कुलु थोरो अटो जेको आहे इस्तेमालु कयो आहे। जितने बड़े बनाना चाहें, जितने छोटे, वो आपकी मर्ज़ी है। ठीक है। त ही जेके आहिनि तव्हां आराम सां ॿारनि खे स्कूल लाइ ॾेई था सघो। लंच बॉक्स जे लाइ हिकिड़ी तमामु सुठी शइ आहे। हिनजे मथां असां थोरो ऑयल हणंदासीं, छो त बिल्कुलु ख़ुश्क न पचंदा। ये तेल में ईअं सम्झो थोड़ा फ्राई थी पचंदा। तेल लगाना इसके ऊपर ज़रूरी है, क्योंकि इनको बिल्कुल ड्राई नहीं रखना, बल्कि इनको थोड़ा सा तेल लगाकर फिर पकाना है। जैसे एक साइड से ये पक जाएगा पीछे से, फिर हम इसको पलट देंगे। हाँ हिकिड़े साइड खां ही पची चुको हो। मां हिनखे
उथलायो आहे ऐं हाणे हिनजो साम्हूं वारो हिस्सो भी चंगी तरह से पचाईंदासीं। एक तरफ से पक चुका था तो मैंने पलट दिया है, और अब इसका सामने वाला हिस्सा भी जो है वो अच्छी तरह जब पक जाएगा तो हम इसको उतार देंगे। हिनखे उथलायूं था हाणे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फर्स्ट क्लास ही ॿिन्ही पासनि खां पची चुको आहे। तो हाणे असां हिनखे कढंदासीं पिंडी में। असां वटि पंहिंजी ट्रेडिशनल पिंडियूं हूंदियूं आहिनि मानी रखण जे लाइ, ऐं प्लेट में भी कढी सघो था, ऐं ही तव्हां लंच बॉक्स में ॿारनि खे ॾेई सघो था, ऐं घर में पचाए रखो। जेकॾहिं शाम जे टाइम ते ॿारनि खे बुख लॻे, वॾनि खे बि लॻे त आराम सां खाई थो सघिजे। ऐं नाश्ते में जेकॾहिं कुझु नमकीन आहे त उन सां गॾु थोरो ई मिठो भी पची वञे त तमामु ज़बरदस्त रहंदो। सो मूंखे उम्मीद है तव्हांखे रेसिपी वणी होंगी। अगर आपको मेरी ये रेसिपी अच्छी लगी हो तो आप वीडियो को लाइक करें, कमेंट करें, शेयर करें और मेरा चैनल सब्सक्राइब करें, ताकि मुस्तकबिल में भी अगर मैं कुछ और सिखाना चाहूँ तो आप आसानी से देख सकें, सीख सकें। हमेशा चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो, ही मुंहिंजो प्यार सां पकल मिठो खाधो आहे। ठीकु आहे, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो। इंशाअल्लाह असां वरी कंहिं ॿी रेसिपी सां, कंहिं ॿी कम जी ॻाल्हि सां, कंहिं सुठी वीडियो सां वरी मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।